मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ जे बी सेक्शन थाणे जी हद मां गाड़े रोड वटि मेड़ जे मशहूर मूवी मेकर सैयद मुख्तियार अली शाह जे घर मां नामालूम चोरनि तरफ़ां टियों दफ़ो चोरी जी वारदात। घर मां 2 मोबाइल फोनूं, सिलाई मशीन ऐं ॿियो सामान चोरी थियण जो इंकशाफ। DSP मेड़ माशूक अली कीरियो बी सेक्शन थाणे जी हद जो SHO मंज़ूर मस्तोई ऐं मेड़ पुलिस तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी का बि अॻिभराई न कई वई। मुतासिर सैयद मुख्तियार अली शाह जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। हिते मेड़ में असांजे में काफ़ी चोरियूं पियूं थियनि, जिथे सॼो पाड़नि में बाहि ॿरी पए आइस वारनि जी थाणनि ते वेंदव आइस वारा उन्हनि जी। हाणे मुंहिंजी माना तक़रीबन 6 महीना 7 महीना अॻु में चोरी थी वई। उन में पोइ मुंहिंजी बेटियूं खणी आहे। उन टाइम में मुंहिंजी फैमिली हिते कान हुई, असां हलिया वियासीं विहांउ ते। वरी उन खां पोइ वरी असांजी वरी ॿी चोरी थी, जेकी जंहिंमें उहा मोबाइल हिकिड़ी जेकी ॿाहि लॻल कढी आहे भित टपी। हाणे टियों चक्कर ही 4:45 बजे धारे जेको आहे सो ही भित आहे जिथां हितां अची चोर चढ़िया आहिनि। हिन जाइ तां हितां चढ़ी मथे हीअं ऐं हिते सिरूं रखियूं आहिनि। हितां 2-3 ॼणा हुया तक़रीबन। मां त न ॾिठा, पर हुननि जे अंदाज़ो मूंखे इहो लॻे थो त हू 2-3 ॼणा हुया। जो सामान हिकिड़ो जेको गरो सामान उहो टपाए न सघिया, जेको सिलाई मशीन हुई या ॿियो असांजो गैस जो सिलेंडर हुयो उहो टपाए न सघिया। मशीन किरी पई, आवाज़ थी पियो त असां उथी पियासीं। बाक़ी मुंहिंजी सैरांदी खां मुंहिंजी मोबाइल पई हुई ऐं ॿियूं 2 मोबाइलूं मुंहिंजी नंढड़ी जी हुई। ॿियो अली अकबर शाह मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, उनजी मोबाइल बि लॻल हुई, उहे बि मोबाइलूं तो कढियनि। पोइ हिते जंहिं महिल मिशन जी उन्हनि खां किरी त मां बि उथी पियुसि त हीअं निकिरी भॼी आहे। त हिन पाड़े में मां उन खां पोइ मां थाणे ते वियुसि। SHO जेको आहे सो उहो मुंहिंजी मोबाइल ताईं जेको आहे सो उहो चोर मूंसां ॻाल्हाए पियो त भाई जेको आहे सो तव्हां जेको आहे सो मुंहिंजे दोस्त ॻाल्हायो उन सां, माना मुंहिंजे नंबर ते, साईं तव्हां किथे आहियो, तव्हां ॾे जेको आहे सो पैसा मोकिलणा। त उहो चोर थो चएसि त हिन नंबर ते न ॿिए मां SH खे ॿुधायां त पियो मंसूर मस्तोई खे, साईं हीअ ॾिसो मूंसां चोर ॻाल्हाए थो, हिनखे ट्रेस कराए चई असांजो नेटवर्क बिज़ी आहे। साईं तव्हांजो नेटवर्क बिज़ी आहे। त पोइ हुननि खे नंबर ॾिना, जेका डेटा हुई सॼी मूं हुननि खे ॾिनी, पर हुननि अञा ताईं अॼु जो तक़रीबन 16 ॾींहं आहे मुंहिंजी चोरी जी का बि चुर न कुझु आहे। हाणे आइसर जेके आहिनि या जेके नशाई आहिनि, मां SHO खे 2 चक्कर 3 चक्कर मूंखे वरी कल्ह बि SHO मूंसां मिलियो आहे। मूंखे चई 1FIR खे चई इमदाद आहे को 1FIR में, चई उन सां मिल। हाणे मां राति उन चयो मां तव्हां सां मिलंदो, राति बि उहो मूंसां न मिलियो। वरी सुबुह मुंहिंजी हुनजी फ़ोन बिज़ी पई वञे। राति वरी मूं हुनखे 2 चक्कर ॿीहर फ़ोन कईसीं, चई साईं मां तव्हां सां पाण कॉन्टेक्ट पर हिन महिल ताईं मूंसां कंहिं बि पुलिस वारो मुंहिंजे दर ते बि न आयो, न को मुंहिंजी विज़िट करे आया आहिनि, न को ॾिसी आया आहिनि, न को छा था कनि। बाक़ी हिते आइसर आहिनि, हिननि घिटियुनि में बि हे जेके 2-3 घर आहिनि, हिते बि 3 आइसर रहनि था। हेॾो परियों बि आइसर हिते चो तरफ़ रहनि था पिया। परियों आइसरनि जा बाक़ाइदा ॼण अॾा आहिनि जिथे वेही आइसूं पीअनि था। उते न को छापो थो लॻे, न को उते चुरपुर आहे। पुलिस तमामु माना पुलिस जेका आहे न, माना ईअं का कंहिं बि ग़रीब जी या कंहिंजी बि का बि सार संभाल नथी लहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।